जे आशिकन के मिठे नबी असा सच्ची मोहब्बत नसीब करे। जो जडे हुजूर जो आशिक आ, हुजूर जो दीवानो आ, हुजूर जो परवानो आ, जो हुजूर जे तंग ते उनखे जिंदगी गुजारणी पवंदी। आशिक आहियूं पर नबी जे तंग ते जिंदगी कोन गुजारींदो। आशिक रसूल सदाईंदो पर पैगंबर करीम जे हुक्म के न मञींदो। आजान मिलंदी मस्जिद जे वेझो न ईंदो। हाणे मां ट्राली ते वेठुमि ॾिसां पियो मंज़र तो जलसो तो हले पियो। गोड़े पलाल हे सॼो मैदान भरियल हो। निमाज़ ते माण्हू कुल 14 या 15। छा भला इन्हनि माण्हुनि ख़ुदा जो खाधो पीतो न आहे? अब ॻाल्हायो त सही। सॾु रब जो थियो आहे, पोइ निमाज़ पढ़णी आहे, निमाज़ पढ़णी आहे। पोइ अल्लाह ॼाणे थो बेनिमाज़ी जो हाल बि ॾिसो ऐं निमाज़ी जो बि ॾिसो। ऐं नबी साईं फरमाए बेनिमाज़ी क़यामत में क़ब्रूं फाटंदियूं। मुंहिंजे महबूब फरमायो बेनिमाज़ी भी निकरंदा, निमाज़ी भी निकरंदा, पर मुझे नबी फरमाए बेनिमाज़न के चेहरे ते मुझे पाक नबी इमामुल अंबिया फरमायो अंधारी होंदी, रोशनी न होंदी, पर मैं निमाज़न के चेहरन में रोशनी होंदी। चोडी जे चंद्र का वधीक चमकंदड़ हुंदा। मां मोहम्मद सुञाणे वींदो मान। वो सॼे चवंदो मान गर्मी में न पियो, उस में न पियो। अचो मां मोहम्मद जे हथन मां हौज़े कौसर पियो। इन्ना आतैना कल कौसर, हौज़े कौसर जो मिठो पानी पियो। जन्नत जी टिकेर ॾियावनी, जन्नत में मज़ा माणियो। साहबा जो से बेनमाज़ी संजन फरमाइन था बेनमाज़न के मां न सुञाणींदुमि। एक त नबी से फरमायो, एक रिवायत में चतो बेनमाज़ी कब्रन में निकरंदा। इंसान जी सूरत न हुंदन, फिटिल जानवर जी सूरत ॾेई, खिंज़ीर जी शक्ल ॾेई रब ऊंधे भर जहन्नम में छॾंदे। मांखे हिकिड़े दोस्त वाक़ियो ॿुधायो जे 4 दोस्त हुया निमाज़ी, पक्का निमाज़ी, पर हिकिड़ो उन्हनि में कच्चो पक्को हो। अल्लाह असां सभिनी खे पक्को करे। आमीन त चओ न। दुनिया जे लाइ त चवंदो अॼु मुंहिंजी मर्ज़ी नाहे, अॼु मुंहिंजो मूड नाहे, पर निमाज़ लाइ जेको चवे मुंहिंजो अॼु मूड नाहे मस्जिद वञण में, पोइ हुनजो छा हाल थींदो? आज़ान मिली, दोस्त तयार थिया। हिन चयो अॼु मां न हलंदुमि, मुंहिंजो अॼु मूड कमु नथो करे, अॼु मां मस्जिद न हलंदुमि। दोस्तनि मिंठो कयोसि, पर अल्लाह कंहिंखे जल्दी पकड़ींदो आहे, कंहिंखे देर। चल रब रहम करे। आमीन त चओ। अचे तो रब जी पकड़ थी। इन बदश रब्बिक लशदीद, फरमाए मुंहिंजी पकड़ सख्त आहे। जाओ मोटी अचो लगे दर ते तौबा ताइब थो, मन राज़ी थी जन्नत ॾेई छॾियो। अल्लाह संजो पकड़ियोसि। अहिड़ी बीमारी लगी, अल्लाह रहम करे। लेटरिन त माण्हू खे हेठे पासो ॾेई ईंदी आहे, पर हेठो दरवाज़ो बंदि थी वियो। वाह त मां लेटरिन गंद थप बदबू भरसा को बीहण बि पियो ॾेसि। घर वारा बेज़ार थी विया, डॉक्टरनि ॾे खणी विया। डॉक्टरनि चयो बाबा इन मर्ज़ जो असां वटि इलाज कोन्हे, छो त ज़िंदगी में असां पहिरियों मरीज़ ॾिठो आहे। या हाणे कोरोना वायरस जी बीमारी आई, तव्हां ॿुधी अलाए कोन ॿुधी न? कोरोना वायरस की बीमारी आई, दुनिया परेशान थी वही। 2 मुल्कन में अग में चक्कर नहीं, हेडे बाद में आई, पर अल्लाह की मेहरबानी से जो मुसलमान जेके निमाज़ी हा, अल्लाह उनके महफूज रखियो। चीन के डॉक्टर ला इलाज करे छड़ियो। चीन जा माण्हू उतों जे बुजुर्गन आलमन नेकन दे आया, मुसलमानन दे आया। उन्हनि चयो बाबा वाहिद हले न जो थो वुज़ू कयो। छा कयो? चीन जा काफर वुज़ू पिया करन त बीमारी हटंदी भी वञे। जिन ॾिठो त वुज़ूअ में एॾो फ़ाइदो आहे त निमाज़ में केॾो न मज़ो हूंदो। छो न मुसलमाननि जे नबीअ ते कलमो पढ़ी पक्का ठका निमाज़ी पढ़जी वञो। धड़ाधड़ काफर मुसलमान पिया थियण ते मुसलमान जे मुल्क जा हाकिम पिया झलनि त मस्जिद न वञो, बीमारी अथव। बीमारियूं दूर करण वारी से निमाज़ आहे। मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह से निमाज़ सां मोहब्बत, निमाज़ सां कुर्ब नसीब अता फरमाई। यकीनन निमाज़ी जे ज़िंदगी में कारोबार में बरकत अथव। निमाज़ी धरती ते घुमे थो, अल्लाह जी रहमत थी वसे। बेनिमाज़ी घुमे थो, अल्लाह जी लानत थी वसे। दोस्तन ॿुधायो 3 ॾियारा तड़पी तड़पी मरी वियो। ॻाल्हि यादि आहे विसरी वई। 3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं हुनजो जनाज़ो थियो, जनाज़े सां अज़ीज़ करीब हली न पिया सघनि, कुल्हे खे खट ॾेई न पिया सघनि। हुन में बदबू पई अचे, एॾी ठप जो हर को कुल्हो ॾेई वरी कढियो पियो वञे, पर पंहिंजा त मजबूर हूंदा। हिन जो कुल्हो ॾिनो पिया वञनि। अचे थो इलाइक़े जा कुता जनाज़े जे पोयों लॻी पिया। टप ॾेई खट जे मथां पिया चढ़नि।
मानो हैरान थी विया कि ढूंढ ते कुत्ता ईंदा आहिनि कुत्ता खट जे मथो पिया चढ़नि माण्हुनि जो रड़ियूं पइजी वयूं चीखा पइजी वयूं लिठियूं खणी आया कुहाड़ियूं खणी कुतनि खे टुकायूं पर कुत्ता जान न पिया छॾनि हलंदे हलंदे कब्रिस्तान ते पहुचायूं उन कबर में जॾहिं उनखे दफ़न कयूं दफ़न करण खां पोइ मिटी ॾेई पोइ रवाना थिया त साॻी कुत्ता अची कबर जे मथो पहुता कबर खे खोटनि पिया माण्हू परेशान थी विया पर अबो रोए थो किरमा पाणी थो हले जीअं मुंहिंजे बचड़े जी कबर खे बचायो कुत्ता ज़ालिम मुंहिंजे बच्चे जी कबर खे खोटनि था बाबे जो रोअण जो रड़ियूं पइजी वयूं माण्हू अची लठनि सां बीहजी विया बंदूकनि सां वेही रहिया पहरो पिया ॾियनि पर आख़िर केतिरो टाइम पहरो ॾेई कबर जे मथो पहरो ॾियनि आख़िर माण्हुनि कुझु सियाणनि सोचियो त बाबा के आलिम के बुज़ुर्ग के अल्लाह जे वलीअ नेक साले खां पुछा त कयूं कबर खे खोलियूं त चई कबर में कहिड़ी शइ आहे जो कुतनि एॾो ज़ोर भरियो वञी पुछा के उन्हनि चयो साईं भली कबर खोलियो अल्लाह साईं कॾहिं कॾहिं मंज़र ॾेखारींदो आहे इंसान खे सुधारण जे लाइ अल्लाह ॾेखारींदो आहे पर असां न सुधरियासीं मां टंडरे अलाहार जे पासे ॾे वियुमि कालू बिरादरी जा मूंखे चयो मौली साहब हिकिड़ी औरत खे पार तो चाहियो आहे पर मुंडी त इंसान जी अथसि पर धड़ बकरी जो आहे छो था खुदा के नाराज कयो अचो रब जे दर ते मोटी अचो 24 कलाक मां तुंहिंजे इंतज़ार में थी हो तो चवे अचण जी देर मुंहिंजे परचण जी देर न आहे तॾहिं फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा अल्लाह फरमातो ए ईमान वारो पक्की तौबा करे मुंहिंजे दर ते अचो त मोटी अचो त राज़ी करे जन्नत ॾेई छॾिया कोशिश तो क्या जॾहिं उन नौजवान जे लाइ आलिम खां पुछा कयो त साईं कबर कुशाई कजे या न कजे उन्हनि चयो वञी कबर खे खोलियो अल्लाह से कॾहिं कॾहिं मंज़र ॾेखारींदो आहे अचे थो आदलपुर जी पसगिरदाई जा मुसलमानों कबर खे जो खोलियो त कबर में इंसान न हो सूअर सुतो पियो हो ॻाल्हि यादि आहे विसरी वियो अदा खुदा के नाराज न कयो नबी जी हदीस आहे बेनिमाज़ी उथंदो शक्ल इंसान जी न हूंदसि खिलजी रही हूंदसि रब दुनिया में ॾेखारे थो अॼु जंहिंखां बि पुछा कर चइसि दुआ कर अल्लाह नसीब करे सी मौली साहब दुआ तूं कर अल्लाह निमाज़ी में को करे सी बाक़ी मानी जे लाइ माशा अल्लाह कोई बाहूं ॿई कुझल हूंदसि हिते न चवंदो साईं दुआ करो गिरहो फासे थो बाक़ी निमाज़ लाइ दुआ फिर कबर में त पोइ ख़बर पवे ओचितो मौत अचे थो ओचितो कबर जो मेहमान बणवे मां अञा गाॾी को मसल नथुमि त फ़क़ीर मानुल्लाह मूंखे चयोसीं मुंहिंजो वॾो बिरादर जहान छॾे कब्रिस्तान में सुतो आहे हुन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ बि घुर अल्लाह उन मरहूम जी मग़फ़िरत करे अल्लाह सभिनी जे नौजवाननि जी पोड़नि जी क़बर में ख़ैर करे ॿिन्ही जहाननि जी उन्हनि खे कामयाबी नसीब करे जेके जीअर आहिनि उन्हनि ते बि राज़ी थिए और जेके दुनिया छॾे क़बरनि में पहुता आहिनि उन्हनि खे बि बख़्शे जन्नत जो सोन जूं माड़ियूं अता फरमाए मरणो ज़रूर अथई पर दुनिया में अहिड़ी पोख पोखे वञिजो मरण खां पोइ क़यामत ते तुंहिंजो सिलसिलो जारी हुजे निमाज़ी बण पाण भी निमाज पढ़ बच्चन के भी निमाजी बना अहल अयाल के भी निमाजी बना अज तरबियत असा बच्चन जी कयूं नथा बस मथी दिल सा छोरा निमाज क्यों नहीं पढ़े जाई बाकी वने मजदूरी जे न को डंडो हथ में जे मानी न बेसाए आने भुख मरे जा छोरे के मानी न मिले पो मजबूरन भी विंदो तगारी खणे मजदूरी करे गाह करे कंदो पर उनके सट करे निमाजी थी खुदा जो कसम अगे जमाने जा मर्द भी निमाजी हा त औरतूं भी निमाज़ण हुयूं त घर में सुबह जो निमाज थींदी ही जिक्र थींदो हो अल्लाह अल्लाह जो नालो हलंदो हो असां जूं अमड़ियूं न्याणियूं असर जो थंदी हो अल्लाह अल्लाह जो जिक्र भी थींदो हो निमाज पढ़ण खां पोइ क़ुरान जी तिलावत थींदी ही पोइ घरनि ते खुदा जी रहमत वसी पवंदी ही अॼु छोकिराणी जवान उथे 10 बजे थो त घरवारी भी अञा वरी कलाक लेट उथनी चंदीस वडेरो जो देर उथियो आहे त मां वरी कड़ो कुसूर कयो खुदा जो नालो थियो बेनिमाज़ी न थियो बेनिमाज़ी न थियो निमाज़ी थियो बेनिमाज़ी जी हड़ वई निमाज़ी जा ॿई जहान रोशन ऐं बुलंद थींदा।